हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। मैं तव्हांजो दोस्त फरहान जमाल। तव्हां ॾिसी आहे यूट्यूब चैनल सिंधी एक्सपर्ट। दोस्तों, मां अॼु तव्हांखे ॿुधाईंदुमि हिन ईद ते कहिड़नि जा नवां एल्बम अचण वारा आहिनि। पहिरियों आहे मुमताज़ मुलाई जो एल्बम नंबर 45, उनवान त 16 माण्हू। ही जेको ईद जो एल्बम कयूं पिया, माशाल्लाह भाउ मुमताज़ मोलाई महीने खां वठी हिन एल्बम जी सिलेक्शन जेके चीफ सिलेक्शन शायर कनि पिया ऐं तमामु बहितरीनु एल्बम। मुंहिंजे ख़्याल में जेके बि भाउ मुमताज़ मोलाई जा एल्बम आहिनि उहे सभु हिकु पासे हूंदा। ही एल्बम इंशाअल्लाह ताला हिकु पासे असांजो हिकिड़ो नओं प्रोजेक्ट जेको हींअर असां ईद उल अज़हा ते आणियूं पिया, सो बिल्कुलु ॿिए हिकिड़ो नए अंदाज़ में ऐं नए हिकिड़े प्रोजेक्ट सां गॾु अचे पियो, जंहिंमें दिल प्रोडक्शन ऐं एस आर प्रोडक्शन जो ॿिन्ही जो गॾिजी कमु जेको रिलीज़ एल्बम थींदो, एस आर प्रोडक्शन ऐं दिल प्रोडक्शन गॾिजी करे इंशाअल्लाह सुपर पावर ॿई मिलिया आहिनि। ॿई तमामु सुपर ताक़तूं गॾु पाण में। ऐं उन खां पोइ आहे निगत नाज़ जो एल्बम नंबर 4, जंहिंजी रिकॉर्डिंग शुरू आहे। जीअं त मुंहिंजो ईद उल अज़हा ते एल्बम अची रहियो आहे एस आर प्रोडक्शन में, ऐं शैला गुल जो पहिरियों एल्बम थी रहियो एस आर प्रोडक्शन में, उहो बि हिन ईद ते रिलीज़ थींदो। उन खां पोइ इरशाद जागरण जो बि नओं एल्बम थियण वारो आहे, उन जी बि रिकॉर्डिंग शुरू लॻी पई आहे। ऐं उन खां पोइ आहे मुनवर मुमताज़ मुलाई जो एल्बम नंबर 9, इहो बि हिन ईद उज़हा ते ईंदो। दोस्तों, ॾिसंदासीं त हिन ईद ते सभ खां मशहूरु एल्बम कहिड़े फ़नकार जो थींदो। अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे दबाईंदा। ख़ुदा हाफ़िज़।